पाकिस्तान जो मक़बूल सहाफ़ी हामिद मीर उन्हनि सहाफ़ियुनि मां आहे जिन ते हमलो बि थी चुको आहे, पर पोइ बि हू पंहिंजा फ़र्ज़ निभाए रहियो आहे ऐं हाणे हुन अहिड़ी दावा कई आहे जेका हैरानीअ जो सबबु बणिजी रही आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बाबति हामिद मीर अहिड़ो वाक़ियो ॿुधायो जंहिं सभिनी जो ध्यानु हासिल करे वरितो। निजी टीवी जी इलेक्शन ट्रांसमिशन दौरान हामिद मीर सियासत ते ॻाल्हाए रहियो हो त इन ई दौरान हुन चयो त इहा ॻाल्हि त ठीकु आहे त पीपुल्स पार्टी कॾहिं इस्टेब्लिशमेंट जे हिक पासे हूंदी आहे त कॾहिं ॿिए पासे। जॾहिं पीपुल्स पार्टी अरिड़हीं तरमीम आणे रही हुई त जेके इतिहादी हुआ उहे बि पार्टीअ जो साथ न ॾेई रहिया हुआ। हुन चयो त हिकु अॻूणे आर्मी चीफ सरेआम इहो चवणु शुरू करे छॾियो त अव्हां जेका अरिड़हीं तरमीम कई आहे इहा मुजीबुर रहमान जे 6 नुक़्तनि खां बि वधीक ख़तरनाक आहे। इन ई दौरान हामिद मीर हिक वाक़िए जो बि ज़िक्र कयो ऐं ॿुधायो त अव्हां खे हिक ज़ाती ॻाल्हि बि ॿुधायां त हिक भेरे राति जो 1 वॻे सदर आसिफ अली ज़रदारी मूंखे फ़ोन कई ऐं चयो त मां फौरी ऐवान सदर पहुची वञा। हामिद मीर मूजिबि उहे सियारे जूं रातियूं हुयूं ऐं मां बि हलियो वियुसि। सदर आसिफ अली ज़रदारी स्टील जे बंकर में राइफल खयूं वेठो हो। मां खांसि पुछियो त छा थियो आहे। अॻूणे सदर चयो त तोखे ॿुधाइणो आहे त हू अचे मूंखे मारे छॾींदा ऐं पोइ मीडिया ते ख़बर हलाईंदा त आसिफ ज़रदारी पंहिंजो पाण खे गोली हणी छॾी आहे, पर तूं चइजां त हू आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहियो। हामिद मीर वधीक चयो त जॾहिं हू मूंसां ॻाल्हाए रहियो हो त संदसि हथ में राइफल हुई ऐं मूंखे चई रहियो हो त मां चवां त आसिफ ज़रदारी आख़िरी गोलीअ ताईं विढ़ंदो रहियो।